इतलात खाते जे सूबाई सेक्रेटरी अब्दुल रशीद सोलंकी चयो आहे त इतलात खाते जा अमलदार जदीद दौर जे घुर्जनि मौजूब ख़बरनि जे वक़्त सैर फराहमी समेत साफ़िन जे पेशवारानी फ़र्ज़नि जी अदायगी में कयनि समूरी घुर्बल सहूलतनि जी फराहमी खे यकीन बणाइण। इतलात खाते जे सेक्रेटरी हैदराबाद पहुची डिविजनल डायरेक्टरेट इतलात ऑफिस जो दौरो कयो, जंहिं दौरान डिविजनल डायरेक्टर इतलात हैदराबाद सवाई खान चलगरी, डायरेक्टर एडमिन इतलात अख्तर सरियो, डायरेक्टर प्रेस इंफॉर्मेशन सलीम खान, डिप्टी डायरेक्टर इतलात हैदराबाद शहजाद शेख, इतलात ऑफिसर हैदराबाद मोहम्मद याकूब, आलमगीर रांझाणी, मोहम्मद खान सोलंकी ऐं ॿिया मौजूद हुआ। उन मौके ते इतलात खाते जे सेक्रेटरी अब्दुल रशीद सोलंकी अमलदारनि खे हिदायतूं जारी कयूं। हू पंहिंजा फ़र्ज़ सचाई सां अदा कनि ऐं सिंध हुकूमत पारां अवामी भलाई वारनि रिथाइनि ते तशदीद खे यकीनी बणाइनि त जीअं उन्हनि रिथाइनि जा फ़ाइदा आवाम ताईं पहुची सघनि। डिविजनल डायरेक्टर इतलात हैदराबाद सवाई खान चलगरी डायरेक्टर इतलात हैदराबाद जे ऑफिस के दरपेश मसइलनि खां सेक्रेटरी इतलात सिंध खे तफ़सीली आगाही ॾिनी, जंहिं ते इन मसइलनि जे हल जो यकीन ॾियारियो ऐं चयो त सालनि खां तरक़ीअ जे मुंतज़िर मुलाज़मनि खे जल्द तरक़ियूं ॾिनियूं वेंदियूं।